यारुलुंड बरसा अल बारी स्टाप ते सुगड़ बारी ऑफिस में अज सुगड़न जी मच कचहरी थी गुजरी, जंहिंमें इलाइक़े जे मशहूर सुगड़न सादिक फ़कीर पिताफ़ी, अब्दुल वाहिद उर्फ गदलो फ़कीर पिताफ़ी, ताहिर फ़कीर पिताफ़ी, बानो फ़कीर, अली गौर पिताफ़ी, मोहम्मद बख्श पिताफ़ी, सुगड़ बारी ऑफिस निगरान ख़ालिद पिताफ़ी, अरबेलो फ़कीर पिताफ़ी ऐं ॿियनि सुगड़नि ॾोर ऐं बैत गुजारतूं पढ़ी पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते सुगड़ बारी ऑफिस जे निगरान ख़ालिद फ़कीर पिताफ़ी चयो त असां हर हफ़्ते पंहिंजे ऑफिस सुगड़ बारी में सुगड़नि जी मच कचहरी कराईंदा आहियूं। यारुलुंड जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां सुगड़ असांजी महफ़िल में भरपूर शिरकत कंदा आहिनि। आदायत दी बात हणगढ़ पे वराई हुई रात जी रज़ा थदी सोनी दिनस हूर हवा सोनियन जी सौड़ में मटारे कया पे मज़ा एड़ा नरखे नफाजी बिना पे अनवर चाहिए। अल्लाह जो हो ये न करी हा दातार असां खे दे हा, अल्लाह जो हो ये न करी हा दातार असां खे दे हा, मर्द इहो कम मुध जो थदे ते थे हा, ॾाहे जो चे हा त ॾुख न थे हा पर चङे जो न चे हा, पोइ त मुध पले पे हा महल उन्ही ते माछी चए। हीरा हाथंग जा होॾो लाल जवार कंहिंखे ख़बर कोन हुई अची तुर्त कयईं त्यार, हाकिम पंहिंजे अंगण वॾो कयईं सींगार, लही वियो आज़ार तंहिं महिल ताहिर चवई।